नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे उमरकोट खां ख़बर ॾींदा हलूं त पीटीआई यूथ ज़िले उमरकोट जे सदर फयाज़ अली उमरकोट प्रेस क्लब में पुलिस जे ॾाढ ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आचर जे ॾींहुं आऊं ॻोठ अला जुड़ियो पली वटि कंहिं सांगे वेठो हुअसि त एसएचओ बोदर फारम सालू राम मेघवाड़ सिविल ड्रेस में पुलिस एहलकारनि बिलावल पली सुलेमान पली समेत 6 ॿियनि पुलिस एहलकारनि सां गॾिजी मूंखे गिरफ़्तार करण जी कोशिश कई त मूं सां गॾु वेठल अला जुड़ियो पली ऐं हाजी हयात पली गिरफ़्तार जो सबबु पुछियो त हिन ॻाल्हि ते एसएचओ सालू राम हुननि ते वधीक डामरजी पियो ऐं मूंखे ऐं अला जुड़ियो पुली खे ज़बरदस्ती पुलिस एहलकारनि मोटरसाइकिल ते विहारे मुंहिंजी जेब में पियल 2,85,000 कैश, शनाख्ती कार्ड, गले में पियल सोनी चेन ऐं हथ में पहिरियल सोनी मुंडी लाहे वरिती। जंहिं बाद मूंखे ऐं अला जुड़ियो पुली खे बोदल फारम थाणे ते लाकअप करे छॾियो। कुझु देर बाद असां ते जुआ एक्ट तहत कुकड़नि विढ़ण जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। हिन चयो आहे त मामलो सोशल मीडिया ते अचण ऐं मीडिया वारनि जे थाणे ते पहुचण ऐं पीटीआई एमएनए लाल माली जे फोन अचण बाद मूंखे अला जुड़ियो पुली एसएचओ बोदल फारम सालू राम मेघवाड़ शख्सी ज़मानत ते छॾे त ॾिनो आहे, पर मुंहिंजी जेब मां पुर कयल 2,85,000 कैश ऐं सोनी चेन मुंडी ऐं शनाख्ती कार्ड वापसि न कयो। हिन चयो त असांजो तालुक शरीफ खानदान सां आहे। पीटीआई ऐं मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी सां वेझराई ऐं इलाइक़े में वधंदड़ समाजी बुराइनि ख़िलाफ़ आवाज़ उठाइण ते पुलिस बिना जवाज़ तंग कंदी रहंदी आहे। हिन चयो आहे त असांजी वक़्त कूड़ा केस दाख़िल करे हिरासा कयो वेंदो आहे। हिन चयो आहे त ॿिनि कूड़नि केसनि में मूंखे अदालत सगोरी बाइज़त बरी कयो। हिन चयो आहे त बोदल फारम पुलिस सियासी इंतकामी कार्रवाई कंदे कुकड़नि जे मेल जो कूड़ो केस दाख़िल करे खाख खे नुक़सान रसायो आहे। हिन चयो आहे त असां वाक़े जो वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, साईं शाह महमूद कुरैशी, हलीम आदिल शेख ऐं ॿियनि खे ॼाण ॾिनी आहे ऐं आईजी सिंध पुलिस, डीआईजी मीरपुर ख़ास, एसएसपी अमरकोट ऐं ॿियनि आला अमलेदारनि खे दरख़्वास्तूं लिखियूं आहिनि। हिन चयो आहे त मूंखां फुर कयल पैसा ऐं सोनी चेन, सोनी मुंडी वापसि कराई। कूड़ो केस दाख़िल कंदड़ एसएचओ बोदल फारम सालू राम मेघवाड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में हाई कोर्ट सिंध, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ताईं मूं सां थियल नाइंसाफ़ी ख़िलाफ़ आवाज़ उथारी वेंदी।